नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत तरफ़ां अवामी आगाही मक़ामी टैलेंट खे हथी वठाइण आर्टिस्ट जी हिम्मत अफ़ज़ाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी सदारत हेठ कॉन्टेक्ट एंड प्रोडक्शन ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो आहे। नई फिल्म ऐं ड्रामो ठाहींदड़नि जी ख़ुसूसी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण इहा हिदायत कई आहे। सिंध हुकूमत जमहूरी क़दरनि ऐं सेहतमंद मुआशरे खे हथी वठण लाइ पॉलिसी ते अमल दरामद करे रही आहे। कॉन्टेक्ट एंड प्रोडक्शन ओवरसाइट बोर्ड क़ाइमु करण जो मक़सदु मुआशरती वाद वेझ खे हथी वठाइण आहे। तख़लीक़ी ड्रामा ऐं फिल्म ठाहींदड़ प्रोडक्शन हाउसिस जी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। तख़लीक़ी कम खे बोर्ड जी मंज़ूरी सां गॾु मुकमल करण लाइ ज़रूरी माली मदद बि फ़राहम कई वञे। ईंदड़ हफ़्ते ताईं प्रोडक्शन हाउसिस खे उन्हनि जे कम बाबति बुनियादी ख़ाको तलब करण ते बि ज़ोर ॾिनो वियो। ईंदड़ बोर्ड इजलास में प्रोडक्शन हाउसिस जे कम जो जाइज़ो वरितो वेंदो। सिंध हुकूमत तरफ़ां अवामी आगाही मक़ामी टैलेंट खे हथी वठण ऐं आर्टिस्ट जी हिम्मत अफ़ज़ाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी सदारत हेठ कॉन्टेंट एंड प्रोडक्शन साइट बोर्ड्स जो पहिरियों इजलास थियो आहे। नई फिल्म ऐं ड्रामो ठाहींदड़नि जी ख़ुसूसी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण इहा हिदायत कई आहे।